हिकिड़ी जॻह ते हलंदासीं छा थी चए राजिया? एग्जाम्स होता थी सघे तो नॉर्मल कॉलेज हुजे को हाँ कोई कॉलेज जो आउटसाइड आहे तॾहिं एॾियूं मोटरसाइकिलूं बीठियूं आहिनि बॉयज कॉलेज जो आउटसाइड आहे हा ओ फुटपाथ सॼी किताबनि सां भरी पई आहे ना ना टिकट दिखानी है गाड़ी सोचा तो क्या अॻियां थोरो किंग एडवर्ड आम बाज़ार जीअं बाज़ारूं हूंदियूं आहिनि हर उहा ई शइ जेका हर हंधि हूंदी आहे सो हीअ है अनारकली बाज़ार मां बि चयमि त कुझु पंहिंजी पंहिंजी थी लॻे अवामी बाज़ार आहे हिन जे करे न्यू अनारकली बाज़ार ही हिन टुकरे मूंखे सफ़ा राजा बाज़ार जो लुक ॾिनो छो त उहो ई ज़रूरत जूं शयूं ऐं आम रोज़मर्रा इस्तेमाल जूं आवाम जे लिहाज़ खां तक़रीबन साॻियो ई लॻो मूंखे सो अनारकली बाज़ार जा नज़ारा ॾिसंदा रहो बाज़ार ज़ाहिर ॿिन्ही पासनि खां ऐं मां रुॻो उहो ई रिकॉर्ड थी कयां जेको मुंहिंजे पासे ॾांहुं सो हिन पासे ॾांहुं बि सेम दुकान आहिनि ऐं हिन पासे ॾांहुं बि त लॻे थो रुॻो शादियुनि जा कपिड़ा था मिलनि मर्दनि ऐं मायुनि जा सो असां हिन महिल अनारकली बाज़ार में घुमी रहिया आहियूं वठिणो असांखे कुझु न आहे असांखे बेकरी में कमु आहे सो पर ज़ाहिर पार्किंग में मसइलो हो हिन करे हिते त रश में किथे बि गाॾी न पई बीहारे सघिजे हिन जे करे गाॾी थोरो परे पार्क करणी पई हे असांखे हिन बेकरीअ ते कमु आहे काइम रखंदा 1879 में हीअ बेकरी जेका आहे हिते ठही आहे एस महकूमुद्दीन एंड सन्स बेकर्स हलो सो असां बेकरी में एंटर थिया आहियूं एतिरी पुराणी बेकरी छा हा हिकिड़ो मिंट जानी परे त थियो हे ॾिसो उस्ताद ज़मान आली जनाब हज़रत सैयद महमूदुद्दीन शाह साहब 1847 बड़े सही में फ़न बेकरी के मौजूद सैयद महमूदुद्दीन एंड सन्स 1879 में कायम करने वाले या वो शख्स जे पहिरीं कमर्शियल बेकरी जेका आई हुते कायम कई हिन असांखे हे कॉम्प्लीमेंट्री कुकीज़ ॾिनियूं आहिनि त जीअं असां टेस्ट करे सघूं हा तव्हांखे जेको वठणो आहे वठो मां हिनजी वीडियो भरी मां हिनजी डिटेल भरी हाँ हिते वैरायटी जेका भी है टेस्ट हिन जो हिकिड़ो यूनिक आहे हिन ठाराए मूंखे थोरो रस्तो ॾे माई
वालेकुम अस्सलाम। मुझे बहुत शौक़ था यहाँ पे इस बेकरी पे आने का, थैंक यू। क्योंकि जो तारीख़ी जगह हैं, तारीख़ी जो लोग हैं, जो काम है, उसकी बहुत बड़ी अहमियत है। बेकरियाँ तो यहाँ कदम कदम पे खुली हुई हैं, लेकिन वो आम सी चीज़ है। इसके बारे में बहुत सुना था। नहीं, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। आप उठ के आ गए, आपने हमसे बात कर ली, हमें वीडियो बनाने की इजाज़त दी। हमारे लिए भी ऑनर है ये। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। खाया? जी जी बिल्कुल, पहले भी खाया हुआ है, लेकिन हम कभी आए नहीं, पहली दफ़ा आए हैं। थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया आपका। थर्ड जनरेशन। अच्छा, आप थर्ड जनरेशन से, माशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। ये आपके दादा दादा हैं? जिसे ये मोहम्मद साहब। अच्छा अच्छा और मेरे अच्छा नाम- उनका नाम मेरे नाम पे रखा है। अच्छा अच्छा अच्छा, सही है। और आपका नाम अब महकुमुद्दीन है? जी मोहम्मद। अच्छा अच्छा, और माशाल्लाह मेरी आगे 2 बेटियां जी, इस एज में माशाल्लाह 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 20 ईयर्स अल्लाह ताला ने ब्लेस की। माशाल्लाह। अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त। स्कूल से आई हुई थी, तो ये कहती थी वी मेक केक्स, वी विल बेक बिस्किट्स। सही है, बहुत अच्छा लगा आपके साथ मिलकर, मुझे बहुत बहुत खुशी हुई। ये मुंह देखे के अल्फाज नहीं है, ये सच्ची बात है। क्योंकि ये जो काम है ना, ये जो पर्सनैलिटी है, जो रिकॉर्ड है इनका बनाया हुआ, उसकी अहमियत है हमारे लिए बहुत ज़्यादा। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। चाय भी आगे बढ़ी। नहीं, बहुत शुक्रिया आपका, बहुत बहुत शुक्रिया। अच्छा, ये समझो का कोरोना नहीं रखियो था, 150 सालन खां दुकान री एतरी है। हाँ माशाल्लाह, ऐं मतलब शोहरत उड़ी आहे। यही सब हुन मां कुझु हिननि जो शील्डूं ॾिननि, अलाए किथां किथां कंहिं प्रिंसेस ॾिनियूं, उहे बि जेका न सूवेनियर रखियूं अथनि। हिते कुझु विकिणंदा आहिनि, हा। हुन मां कुझु शील्डूं हुयूं, मूं लास्ट टाइम ॾिठियूं हुयूं, हाँ, जेके हिननि खे मिलियो किताब। ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो। ही 150 सालनि खां हिननि जो दुकानु एतिरो ई आहे। अच्छा, आपका शुरुआत से location कारोबार। same है? बहुत शुक्रिया, बहुत थैंक यू सो I'll just मच। try, I'll just try. ये टर्किश रेसिपी को ये जरूर लेना। Thank you. कसम से। I will have it. Thank you so much. बरकत मुझे मिलेगी। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। दे बच्चों। सो हिननि असांखे नान फतायूं गिफ्ट कयूं आहिनि। इसकी बड़ी ऐं हीउ माण्हू जेको आहे हुन ओनर जो ऐं जंहिं खोलियो हुयो दुकानु, उनजो पोटो आहे, हिन जो नालो हाणे उहो ई रखियलु आहे, हुनजे ॾाॾे वारे नालो। बहुत शुक्रिया। बसि हितां ई था ॾिसूं, वरी नान फताई खाइजे पई। अनारकली मार्केट जा नज़ारा। बेसण जी ठहियल जी स्पेशलिटी आहे, जेका हुन ॾाढो फोर्स करे, ॾाढे मोहबत सां, ॾाढे इसरार सां असांखे खाराई आहे। हीअ आहे किंग एडवर्ड मेडिकल कॉलेज जी बिल्डिंग, जंहिंजे पासे मां असां गुज़री रहिया आहियूं, ऐं साम्हूं हिन जो मथे ई नालो आहे। हीअ हिन जो आहे मेन गेट। मैं पुराना हो गया, 1871 जो गेट आया। 150 साल थी विया। मेयो हॉस्पिटल। अस्सलामुअलैकुम। गाड़ी पे होना है बाहर तो तीन ये काम करना
अरे ये सुगंध चेती था घणी पोइ ईंदी आपको छा क्यों बुलाए न थे मोटा ये चर्च आहे ये वाला हाँ मथे क्रॉस जो वारो झंडो लॻल हो अदिया ना इन गेम लॻी आहे इन पासे शहर में वना रश हर गवर्नमेंट की बिल्डिंग मथा ऊपर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान यार मैं फाइल करायो कोने टैक्स को मुके साथ नोटिस मोकलिंदा ऑडिट कॉम्प्लेक्स बोल जी एस आयो वटि बस 1000 रुपया को लगने करंट ये फिरोजपुर रोड ते था मैडम नहीं फिरोजपुर लिटिल रोड है बट माना में ही फिरोजपुर रोड सांग कहते कहते जे पे अच्छा वीडियो में ऐं हा ऐं मूंखे हैरत लॻी आहे ॾाढी फिरोजपुर रोड जो बारे में डिटेल ॿुधी त फिरोजपुर इंडिया में आहे हिते कोई फिरोजपुर न आहे ऐं ही रोड सिधो सिधो जेकॾहिं हलियो वञे बिना कंहिं रुकावट जे त वञी इंडिया फिरोजपुर पहुचंदो ऐं पर विच में असांजा पंहिंजा बॉर्डर्स आहिनि पंहिंजा रूल्स आहिनि पंहिंजो कानून आहे पर फिरोजपुर रोड इंडिया जे फिरोजपुर जे हवाले सां हिनखे फिरोजपुर रोड सॾियो थो वञे हमदर्द क्लिनिक हमदर्द मतिलबु हकीम मोहम्मद सईद जी यादि अची वई ये सागे रोड है हिते मेट्रो में आसानी है जो मथा कारण है हाँ तो कौन है मेहमान आया पैसा दिखा से डाकू बाहर ही विच रोड ते ठाने रोड ते ना मैं तो अंडरग्राउंड अंडरग्राउंड हाँ इधर से अभी तमाम लॉन ही से इलेक्ट्रॉनिक्स मार्केट है फ्रिज टीवी वॉशिंग मशीन फ्रिज आबिद मार्केट
मेट्रो बस ये मेट्रो बस गदगद जो अलग सां ट्रैक आहे ॿिन्ही पासे ग्रिल्स लॻल आहिनि ॿी का आम ट्रैफिक केॾे नथी वञी सघे पेंशन बंद कर दो शाम के टाइम ते वॉक कराने नजर ईंदे हीअ असां गुज़रूं था माल रोड तां मशहूर माल रोड लाहौर जो उहे ब्रांडेड दुकान साॻा ई पर ख़ैर हर शहर में मुख़्तलिफ़ जाइन जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे हा अल्लाह करे पोया ना ए मास्टर बिरयानी इधर जी मशहूर तरीन बिरयानी इते माना चंगड़ी बिरयानी रावलपिंडी में भी आई हो इलाही सारियूं पुराणी बिल्डिंग्स आहिनि ये राइट तरफ से हा ज़बरदस्त पाक टी हाउस पे इते ही है वो इते हिकड़ी था का केमिस्ट है 100 साल पुराना अच्छा ड्रग स्टोर है जेको जी है पर समथिंग एंड समथिंग केमिस्ट अच्छा 1800 समथिंग जो वो दुकान जाता है आसपास पुराणी बिल्डिंग जो स्ट्रक्चर जो आर्किटेक्चर परे खां पधरो आहे सर गंगाराम ट्रस्ट बिल्डिंग 1921 बिफोर पाकिस्तान ये बड़ा अच्छा जी बिल्डिंग है ये भी शकिल चर्च जहिड़ी अथसि हाई कोर्ट है ना पर लाहौर म्यूजियम जी बिल्कुल एडी किस्म जी बिल्डिंग हाँ ज़बरदस्त खूबसूरत बिल्डिंग आहे ऐं गाढ़नि सिरनि जो रंग आंटी ॾिसो ई पॉलमर कंप 1800 समथिंग जो अच्छा 1800 या 1900 जी शुरुआत जो हूंदो हाँ एसी जो रूम है तो वाह वाह शानदार बिल्डिंग पाकिस्तान पोस्ट ऑफिस जी ज़बरदस्त वाह वाह बेकरी ते वठी आवियास ही हो पाक टी हाउस को यहाँ अच्छा गुजरी है वापसी में देखा जी प्रिटेंड बर्थडे क्यों हाँ ॿुधाओ प्रिटेंड बर्थडे क्यों हलो कयूं था ठीकु आहे हा राजिया जी ख़्वाहिश आहे त मुंहिंजी बर्थडे अॼु ई थी वञे इन करे असां कोशिशि कंदासीं त अॼु ई कयूं
ऐं माना केक साम्हूं हुजे उनखे कटिजे हैप्पी बर्थडे चइजे सालगिरह थी वई इहो राजिया जो रूल आहे हा केक खाइणो आहे इहो राजिया जो रूल आहे अच्छा ही एनसीए जी बिल्डिंग है लेफ्ट ते अच्छा ही जगह अॻियां हिते ई रोड सां गॾु पई अचे इहा हा। वॾी वारी अच्छा 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 इहा हाणे गवर्नमेंट एनसीए खे ॾिनी आहे हिन खां पहिरीं हिन जे पोयां वारी NCA नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स मथे लिखियो हा नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स मशहूर लाहौर म्यूजियम लेफ्ट ते हाँ पर पार्किंग जी ख़बर न आहे लेट्स सी कहिड़ो सुहिणो आर्किटेक्चर ऐं जेको ही काठ जो कमु थियल आहे ॿाहिरां ऐं ॻाढ़ियुनि सिरियुनि जूं इहे छतियूं खपरेलियूं ज़बरदस्त ही 14 अगस्त ते एॾो ख़ूबसूरत सजायो आहिनि एॾो ख़ूबसूरत सजायो आहिनि हे हीअं कॉलेज? बतियूं आहिनि नज़र ई न पिया आहियूं सिर्फ़ु चमकियो पियो वाह वाह सॼी बिल्डिंग चमकी पई म्यूज़ियम पूरी हिन जो बैक साइड वाह वाह हिते असां गाॾी पार्क था कयूं